अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापोवल साल 2004 ईस्वी। छापियो ॿियूं साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाड़ी खातो हैदराबाद सिंध। किस्त चौथी तुरखाननि जी हुकूमत। मिर्ज़ा शाह हसन जी मौत 962 हिजरी 1555 ईस्वी खां पोइ जीअं मथे ज़िक्र थियो, सिंध जो मुल्क ॿिनि हिसनि में तक़सीम थी वियो। ठटे में मिर्ज़ा ईसा तुर ख़ान जो राज क़ाइमु थियो ऐं बखर में सुल्तान महमूद ख़ान हाकिम बणियो। अरगुननि 35 साल सिंध ते राज कयो। हीउ मुल्क ज़ुल्म ऐं वहशत जे दौर मां गुज़रियो, लेकिन शाह हसन जी वफ़ात खां पोइ सिंध जी वहदत ख़तमु कई वई। ज़ुल्म ऐं सितम जा नवां ॾींहं ॾिसणा पिया। सिंधी माण्हू अजीब नफ़्सा नफ़्सिया वारी कैफ़ियत मां गुज़रिया। सुल्तान महमूद बखरी। मिर्ज़ा शाह हसन जे मौत वक़्तु सुल्तान महमूद अली पोटरनि में मौजूदु हो। जॾहिं मिर्ज़ा जो लाश ठटे ॾे खयूं वियो, तॾहिं महमूद तड़ तकड़ में बखर ॾे रवानो थियो। उनखां पोइ लॻभॻि 20 साल पाण उत्तर सिंध जो हाकिम थी रहियो। हिन दौर में सल्तनत हिंद में कुझु मुख्य वाक़िया थी गुज़रिया, जन अॻिते हली सिंध ताईं पंहिंजा असरात पखेड़िया। हुमायूं जेको सिंध मां 1543 ईस्वी में ईरान हलियो वियो, सो वॾी हिमत सां वापसि हिंदुस्तान जे हदुनि में दाख़िल थियो। हिन 23 जुलाई 1555 ईस्वीअ ते वरी दिल्लीअ जो तख़्तु संभालियो ऐं उन रीति मुग़ल शहनशाहत बहाल थी वई। लेकिन हिन भेरे वरी मौत हिन खे मोहलत न ॾिनी। बादशाह शाम जे वक़्तु कुतुब खाने मां हेठि ईंदे ॾाकण तां किरी पियो ऐं 26 जनवरी 1556 ईस्वीअ ते वफ़ात करे वियो। जेतोणीकि मुल्क मुग़लनि जो हिंदुस्तान में क़ाइमु रहणु हिकु वॾो सुवालु बणिजी वियो, तॾहिं बि नंढड़ो शहज़ादो अकबर 14 फरवरी 1556 ईस्वीअ ते हिंद जो नओं बादशाह थी वियो। ईश्वरी प्रसाद द लाइफ एंड टाइम्स ऑफ हुमायूं सिफ़ो 352, सिफ़ो 365 खां 367, बुक ट्रेडर्स लाहौर, साल नामालूम। अकबर वॾी हिमत सां बादशाही कई ऐं बरे सगीर जे ॻच हिसनि खे मुग़ल सल्तनत में मिलायो। सुल्तान महमूद ख़ान मीर फाज़िल जो पुटु हो। 14 सालनि जी उमिरि में शाह बेग जो मुलाज़िम थियो। अरगुननि जे हमलनि वक़्तु सिंध में मौजूदु हो। अरगुननि जी फतह खां पोइ जेका ॿाहिरीं लोध सिंध में पहुती, उन में मीर फाज़िल ऐं उन जा पुट बि हुआ। शुरूअ खां करे ही बखर जो हाकिम रहियो। ॾहरनि, माछियुनि, धारेजनि ऐं मुख़्तलिफ़ बलोच कबीलनि खे चीभाटण में ही सॼो ख़ानदान सरगर्म रहियो। महमूद जा ॿ भाइर बाबा अहमद ऐं अब्दुल फताह उन्हनि मुअरकनि में कतब आया, ज़िक्र मथे अची चुको आहे। गुजरात ऐं कच्छ जे मुहिमनि में शाह बेग सां शरीक रहियो। हुमायूं जॾहिं सिंध में हो, तॾहिं पाण वॾी आज़माइश में अची वियो। उन हूंदे बि पाण शाह हसन अरगुन जो वफ़ादार अमीर रहियो। जुदागाना हाकिम तौरु हू बखर में 20 साल बरसरे इक़्तिदार रहियो। कनि मुख्य ॻाल्हियुनि जो ज़िक्र कजे थो। महमूद जॾहिं बखर रवानो थियो, तॾहिं वाट ते सेवण ते कब्ज़े जी कोशिशि कयईं, लेकिन उते मौजूदु तुरखानी अमीरनि ख़्यालु कयो त बखर महमूद खे ऐं ठटो मिर्ज़ा ईसा तुरखान खे मिलियो आहे, छो न असीं वरी सेवण ते कब्ज़ो कयूं। सुल्तान महमूद जे सेवण जे कब्ज़े जी कोशिशि नाकाम थी ऐं मजबूर थी अची बखर पहुतो। तारीख़ मौसमी सिंधी छापो सिफ़ो 235। बखर पहुची इंतिज़ाम खे नए सिर सुधारण ते तवजो ॾिनाई। समन ऐं बलोचनि जे तहरीकुनि खे रोकियाई ऐं वीरान थियल बखर ऐं माथेले जे तालिकनि खे आबाद कयाई। मीर मासूम लिखियो आहे त अहिड़ो त इंतिज़ाम रखियाई जो वरी का बि बग़ावत न थी। मासूम बखरी पंहिंजी हाकिमियत जे दौर में कॾहिं बि सुख न संभरियो। ठटे जे हाकिम मिर्ज़ा ईसा तुरखान सां लाॻीती दुश्मनी बरक़रार रही। सन 964 हिजरी 1556 ईस्वीअ में ईसा बखर ॾे काहे आयो। ॿिन्ही धुरियुनि में 15 ॾींहं लड़ाई थींदी रही। महमूद किले खां ॿाहिरि न निकितो। हिन जंग में घणो जानी नुक़सानु थियो। जंहिं बि धुर जो माण्हू ॿिए धुर खे हथु आयो, उनखे क़तलु कयो वियो। उन विच में ठटे ते पोर्चुगेज़नि जे हमले जो ॿुधी मिर्ज़ा ईसा बखर मां वापसि हलियो वियो ऐं ईअं ई खून ख़राबो कंहिं बि मक़सद खे माणे न सघियो। हीअ ख़बर ॿुधी महमूद बखरी सेवण ताईं अची फुरलट कई ऐं मुल्क खे वीरान कयो। नेठि सैद मीर कलां जी सिफ़ारिश ते वधीक बर्बादीअ खां हटी वियो। महमूद दरबेले में हो त शेख अब्दुल वहाब पुरानी तुरखाननि पारां सुलह जो पैगाम खणी आयो ऐं ॿिन्ही धुरियुनि में नवां अहद कया विया। तारीख़ मौसमी सिंधी छापो सिफ़ो 264 265। सन 965 हिजरी 1557 ईस्वीअ में बीरम ख़ान जी हिकु मिटियाणी गोहर ताज ख़ानम बिन ते
शाह तरदी बेग सुल्तान महमूद जे निकाह में आई। हिन साल में उच्च ऐं भुट्टा वाहण खे बि बखर जे कब्ज़े में आंदो वियो। वरंदड़ साल में महमूद सैदपुर रवानो थियो, जिते ख़ान नाहर सां ॾेती लेतीअ जे मामले ते दंगल कयाई। कुझु मोतबर अमीरनि विच में पई सुलह करायो। 966 हिजरी 1558 ईस्वी में बीरम ख़ान जे बखर पहुचण जो इतलाउ आयो। हीअ ख़बर ॿुधी महमूद बबरलो जे चहार बाग खे वीरान करण जो हुकुम ॾिनो। हीअ ख़बर जॾहिं बीरम ख़ान ताईं पहुती त हिन सिंध बजाए गुजरात जो रुख कयो। एम.एच. सिद्दीकी हवालो मथे ॾिनल, सिफ़ो 157 158। बीरम ख़ान ॿ भेरा हज ते वञण जी कोशिशि कई। 967 हिजरी 1559 ईस्वी में ऐं वरी 968 हिजरी 1560 ईस्वी में पहिरियों भेरो वापसि थी हिन पंजाब में बग़ावत जो अलम बुलंद कयो। अकबर खेसि माफ़ु कयो ऐं इजाज़त ॾिनी त भली हज ते वञे। बीरम ख़ान ॿियो भेरो हज ते वेंदे पटना गुजरात में क़त्लु थी वियो। सुल्तान महमूद ऐं मिर्ज़ा ईसा कॾहिं बि दोस्त न थी सघिया। 968 हिजरी 1560 ईस्वीअ में मिर्ज़ा ईसा जो पुटु मोहम्मद बाक़ी बग़ावत करे ऐं भाइरनि खां जुदा थी अची बखर पहुतो। महमूद हिन खे पनाह ॾिनी ऐं हर तरह सां आज्ञा कई। 970 हिजरी 1562 ईस्वीअ में ईसा तुर ख़ान जो प्यारो पुटु मोहम्मद साले ठटे में मारिजी वियो। तॾहिं मोतबर अमीरनि खे मोकिले साले जे मौत ते ताज़ियत कयाई ऐं मोहम्मद बाक़ीअ जा गुनाह माफ़ करण जी सिफ़ारिश पिणु कयाई। 973 हिजरी 1565 ईस्वीअ में अरगुननि मिर्ज़ा ईसा सां बग़ावत कई। फसादियुनि खे बाक़ी तुर ख़ान मुंहुं ॾिनो। कुझु माण्हुनि भॼी अची सुल्तान महमूद वटि पनाह वरिती। कुझु महीननि खां पोइ बाग़ियुनि खे तयारु करे सेवण जे मुहासिरे लाइ रवानो कयाई, जिन खे पोइ मिर्ज़ा ईसा पाण अची भॼायो। तारीख़ मौसूमी सिंधी छापो सिफ़ो 267 खां 269। पोइ ठटे ते हिन जो पुटु मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी ख़ान हुकूमत ते वेठो। मिर्ज़ा ईसा जो फ़िक्र त लथो, मगर ॿियो हिकु ख़ौफ़ हो, जंहिं सबबु सुल्तान महमूद जे परेशानीअ में हर ईंदड़ ॾींहं ते वाधारो थी रहियो हो। उहो ख़ौफ़ मुग़लनि जी तोसी पसंदि पॉलिसी वारो हो। जलालुद्दीन मोहम्मद अकबर तेज़ीअ सां बरे सग़ीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे फ़तह करे पंहिंजी बादशाहीअ खे वधाए रहियो हो। सुल्तान महमूद इब्तिदा में हुमायूं खां ॾिनल रहियो ऐं पोइ अकबर जी वधंदड़ ताक़त हिन खे ड्रिजारींदी रही। हुमायूं मौज़ूलीअ जे दौर में सिंध में हो, तॾहिं सुल्तान महमूद खेसि घणो रजायो हो। हाणे ज़मानो तब्दील थी चुको हो। न त शाह हसन दुनिया में मौजूदु हो ऐं न वरी हिंदुस्तान में कमज़ोर मुग़ल बराजमान हो। उन पस मंज़र में हिन बीरम ख़ान जी हिकु वेझी माइटियाणीअ सां शादी कई। पाण खे बचाइण लाइ महमूद ईरान जी दरबार सां सुठा तालुकात क़ाइमु कया। 2 भेरा सफ़ीरनि ऐं सूखिड़ियुनि जो तबादलो थियो। ईरानी दरबार मां सुल्तान महमूद खे ख़ानी ऐं ख़ान ख़ानीअ जा ख़िताब पिणु मिलिया। मकरीनामा सिफ़ो 47, तारीख़ मौसूमी सिफ़ो 266 268। उन वक़्तु ईरान में शाह तहमासप सफ़वी बरसरे तख़्त हो, जंहिं हुमायूं खे तख़्त हासिल करण में वॾी मदद कई हुई। प्रोफेसर मक़बूल बेग बदख्शानी, तारीख़ ईरान जुल्द दोम उर्दू सिफ़ो 325, मजलिस तरक्की अदब लाहौर 1971 ईस्वी। बखर जे हाकिम शाह तहमासप जी तवसुत सां अकबर खां ख़ान ख़ानान जो लक़ब हासिल करण जी कोशिशि कई, लेकिन अकबर शाह जी अहिड़ी दरख़्वास्त क़बूल न कई। सद हसामुद्दीन राशिदी ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो सिफ़ो 131 खां 139। सुल्तान महमूद 84 साल उमिरि माणी आख़िरी ॾींहं परेशानी ऐं इंतिशार में गुज़ारिया। हिन 8 सफ़र 982 हिजरी 30 मई 1574 ईस्वीअ ते वफ़ात कई। हिन खे पुटाणो औलाद न हो, उन करे संदसि मौत खां पोइ बखर जो हिसो मुग़लिया सल्तनत में शामिल थी वियो, जंहिंजो ज़िक्र ईंदड़ सिफ़नि में कयो वेंदो। मिर्ज़ा ईसा तुर ख़ान शाह हसन जी वफ़ात 962 हिजरी 1555 ईस्वी खां पोइ थियल ठाह मूजिबि मिर्ज़ा ईसा तुर ख़ान ठटे में हुकूमत संभाली। कुझु वक़्त बाद शाह हसन जी बेवा माह बेगम सां निकाह कयई। माह बेगम जो ही टियों निकाह हो। शाह हसन खां अॻु हिन कासिम कोकी सां शादी कई हुई। सैदी दिल्ली रईस जे तहरीर मां अंदाज़ो थिए थो त शाह हसन जो मौत ज़हर वॻे थियो हो। हीउ ज़हर मिर्ज़ा खे ईसा तुर ख़ान ऐं माह बेगम जी सलाह सां ॾिनो वियो हो। मिर्ज़ा ईसा बि उन्हनि अमीरनि में शामिल हो जन अरगुननि जी सिंध ते हमले ऐं फ़तह में अहम किरदारु अदा कयो हो।
जंहिं वक़्तु शाह हसन मुल्तान जी फतेह लाइ वियल हो, तॾहिं कच्छ जे अमर उमराणीअ सिंध ते यलगार कई। जेसीं शाह हसन ठटे पहुतो, उन खां अॻु मिर्ज़ा ईसा वॾी हिमत सां कच्छी लश्कर खे मुंहुं ॾिनो। तारीख़ मौसूमी सिंधी सिफ़ो 249। शाह हसन जे आख़िरी दौर में हिन बग़ावत जो अलम बुलंद कयो। आख़िरकार धुरियुनि जे विच में पवण सां सुलियो थियो ऐं सिंध जी तक़सीम थी। मिर्ज़ा ईसा ऐं सुल्तान महमूद जे दरमियान बाहिमी चपकलश सिंध जे इक़्तिदार जे सवाल ते पैदा थी, जेका नेठि ख़तमु न थी सघी। ॿिन्ही हाकमनि जे विच में मुतअद्दिद भेरा जंगियूं थियूं, उन्हनि जो ज़िक्र मथे थी चुको आहे। हिकु अहम वाक़े जो मुख़्तसिर तरह ज़िक्र कजे थो। रबिउल सानी 963 हिजरी फरवरी 1556 ईस्वी में मिर्ज़ा ईसा तुरखान पंहिंजे वॾे मुख़ालिफ़ सुल्तान महमूद खे नाबूद करण ऐं बखर जो मुल्क फ़तेह करण जो पको इरादो कयो। उन मक़सद लाइ हिन गोवा में मौजूदु पोर्चुगेज़नि खे फ़ौजी मदद लाइ पुकारियो। ईसा पोर्चुगेज़नि जो इंतज़ारु करण बग़ैर लश्कर वठी बखर हलियो आयो, जिते 15 ॾींहं जंग हलंदी रही। उन विच में पोर्चुगेज़ ठटे पहुता। मिर्ज़ा ईसा खे ठटे में मौजूदु न ॾिसी पोर्चुगेज़नि माण्हुनि खे फुरियो, शहर खे बाहि ॾिनी ऐं वॾे तादाद में ख़ल्क़ खे क़ैदी बनायो। तारीख़ मौसूमी सिंधी छापो सिफ़ो 249। हिक ॿिए मोरख़ हिन वाक़े जो कुझु वधीक ज़िक्र कयो आहे। हू लिखे थो त मुल्क खे मालिक खां ख़ाली ॾिसी शहर में घिड़ी पिया ऐं जुमे जे ॾींहुं निमाज़ वक़्तु जामिया मस्जिद फ़र्क़ जे भर वारो शहीदनि जो गंज खां ॿियनि मुतफ़रिक़ जायुनि ते जेके शहीदनि जूं मज़ारूं आहिनि, से उन ई वाक़े जूं निशानियूं आहिनि। मीर अली शेर कान्य तहफ़तुल किराम मुतरजिम मखदूम अमीर अहमद सिफ़ो 172 सिंधी अदबी बोर्ड 1976 ईस्वी। मिर्ज़ा ईसा खे जंहिं अहम मसइले सां मुंहुं ॾियणो पियो, उहो हो पुटनि जो मामिलो। मिर्ज़ा पंहिंजे वॾे पुट बाक़ी तुरखान बजाए सालिह तुरखान खे वलीअद मुक़ररु कयो, जेको उमिरि में नंढो हो। उन ॻाल्हि ते मोहम्मद बाक़ी ऐं सालिह तुरखान में 967 हिजरी 1559 ईस्वीअ में जंग थी। सालिह सोभारो थियो ऐं बाक़ी तुरखान शिकस्त खाई मुख़्तलिफ़ रस्तनि तां बखर में सुल्तान महमूद वटि पहुतो। बाक़ीअ जो इरादो हो त पाण हिंदुस्तान हलियो वञे, लेकिन महमूद ईअं करणु न ॾिनो ऐं हिन खे पाण वटि रहाए दिलजोई कई। उन विच में 970 हिजरी 1562 ईस्वीअ में मिर्ज़ा सालिह तुरखान खे ठटे में हिकु शख़्स नाले मुरीद क़त्ल कयो। हीअ ख़बर बखर पहुती त सुल्तान महमूद ताज़ियत वास्ते कुझु अमीर ठटे रवाना कया। मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी खे सिफ़ारिशी ख़त सां गॾु ठटे मोकिलियाई। मिर्ज़ा ईसा उहा दरख़्वास्त क़बूल करे वरिती। सैयद मीर मोहम्मद ठटवी तुरखान नामा मुरतब सैयद असामुद्दीन राशिदी सिफ़ो 46 खां 48। मिर्ज़ा ईसा खे हयातीअ जे आख़िर में तुरखाननि जी बग़ावत खे बि मुंहुं ॾियणो पियो। हिन साल 973 हिजरी 1565 ईस्वीअ में वफ़ात कई। संदसि मज़ार मकलीअ ते मौजूदु आहे। मीर मासूम तारीख़ मासूमी सैयद मीर मोहम्मद तुरखान नामा में मिर्ज़ा ईसा जी वफ़ात जो साल 974 हिजरी ॾिनो आहे, जॾहिं त राशिदी साहिबु क़बर जे कुतबे जे आधार ते 973 हिजरी लिखियो आहे। मकरी नामा सिफ़ो 547, उहो ई दुरुस्त साल आहे। तहफ़तुल किराम सिफ़ो 173 ते 980 हिजरी लिखियलु आहे, जो पिणु ग़लति आहे। तारीख़ ताहिरी हिन वाक़े जो साल 984 हिजरी लिखियो आहे, सिफ़ो 122 सिंधी छापो। मिर्ज़ा बाक़ी तुरखान मिर्ज़ा ईसा तुरखान इब्तिदा में सालिह तुरखान खे वलीअद नामज़द कयो, जंहिंखे मुरीद नाले हिकु माण्हू क़त्ल कयो। उन खां पोइ ईसा आख़िरी वक़्त में जान बाबा खे नामज़द करणु घुरियो थे, लेकिन पंहिंजी ज़ाल मां बेगम ईअं करणु न ॾिनुसि। मां बेगम चयो त मोहम्मद बाक़ी तुंहिंजो वॾो पुटु आहे, इन सूरत में ईअं दुरुस्त न आहे। मिर्ज़ा ईसा खे चयो त मोहम्मद बाक़ी ज़ालिम शख़्स आहे ऐं तूं बि हुन जे ज़ुल्म खां बची न सघंदीअ। मिर्ज़ा बाक़ी सेवण में हो जो खेसि वालिद जे वफ़ात जो इतला ॾिनो वियो। जॾहिं हू सेवण पहुतो, तॾहिं मिर्ज़ा ईसा जो कफ़न दफ़न थियो। उन बाद मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी तुरखान ठटे जो हाकिम बनियो। मिर्ज़ा बाक़ी वालिद जे वक़्त में सुल्तान महमूद वटि पनाह वरिती हुई, तॾहिं बि हुकूमत जो कारोबार संभालींदे बखर जे हाकिम सां दुश्मनी बरक़रार रखियाईं। सुल्तान महमूद जी वफ़ात 982 हिजरी 1574 ईस्वीअ ताईं ॿई हुक्मरान हिक ॿिए सां विढ़ंदा रहिया।
महमूद अक्सर मौक़नि ते सेवण, नसरपुर ऐं ठटे ताईं हमला कया ऐं मिर्ज़ा बाक़ी तुरखान मुड़सीअ सां दुश्मन खे मुंहुं ॾिनो। बादशाह अकबर रजब 974 हिजरी फरवरी 1567 ईस्वीअ में लाहौर में हो। तॾहिं बाक़ी तुरखान सिफ़ारिश मोकिली, वफ़ादारी ॾेखारी ऐं दरख़्वास्त कई त बखर जे हाकिम खे रोकियो वञे जो असांजे हदुनि में कंधार जे कज़ुलबाश जी मदद सां फुरलुट करे रहियो आहे। M.H. सिद्दीकी हवालो मथे ॾिनल, सिफ़ो 136, हाशियो 3। मिर्ज़ा बाक़ी ऐं मिर्ज़ा जान बाबा भाइर पाण में न ठहंदा हुआ। सुल्तान महमूद हिन सूरत हाल जो ख़ूब फ़ाइदो वरितो। जान बाबा खे भाउ जे बरख़िलाफ़ भड़काईंदो ऐं मदद ॾींदो रहियो। आख़िरकार जान बाबा जे मथां मिर्ज़ा बाक़ीअ जी ज़ाल पिणु मारिजी वई। जान बाबा जे हथां मिर्ज़ा बाक़ी जी ज़ाल पिणु मारिजी वई। मोरखनि उन जो नालो रायहा बेगम लिखियो आहे। मिर्ज़ा बाक़ी इब्तिदा में त अरगुननि खे ज़ुबानी तंबीह कई, लेकिन जॾहिं ॾिठाई त मामिलो ईअं न सुधरंदो तॾहिं बाग़ियुनि जे क़त्ले आम जो हुकुम ॾिनाई। मीर मासूम लिखियो आहे त तंहिं करे मुल्क जो सुधारो ऐं इंतिज़ाम संदन बर्बादीअ में ॾिसी हिन जी कावड़ ऐं सियासत जे बाहि भड़को खाधो ऐं संदन बर्बादी ऐं पाड़ू पटण जे पोयां पई। संदन माण्हुनि जे क़त्ल ऐं माल फुरण जो हुकुम जारी कयाई। उहो पिणु हुकुम कयाई त सिंधी ऐं मीरबर माण्हू संदन ॿार बचा लुटे जीअं वणेनि तीअं कनि। तारीख़ मौसूमी सिंधी छापो सिफ़ो 253। इन रीति मिर्ज़ा बाक़ी खून ख़राबे तरफ़ वधियो। हिन मक़सद लाइ 2 ख़ासि जलाद होथी ऐं नोथी मुक़ररु कयाई। कुझु माण्हुनि जो ज़िक्र कजे थो जे हिन जे हुकुमनि सां मारिया विया। मिर्ज़ा जान बाबा ऐं यादगार मिसकीन खे वक़्त जी भलारे सैद अलीअ जे ज़रिए सुलह लाइ घुरायाई ऐं पोइ ॿिन्हिनि खे क़त्ल कराए छॾियाई। घरू लड़ाइनि में फ़कीर मोहम्मद तुरखान ऐं सुल्तान मोहम्मद तुरखान पिणु मारिजी विया। मिर्ज़ा ईसा आख़िरी वक़्त में जान बाबा खे वली अहद करणु घुरियो थे, मगर मां बेगम मिर्ज़ा बाक़ीअ जी सिफ़ारिश कई हुई। मिर्ज़ा ईसा खेसि चयो हो त ज़ालिम आहे ऐं तोखे बि बख़्श न कंदो। आख़िर ईअं ई थियो। मां बेगम खे जेल में रखी बुखुनि विघे माराए छॾियईं। हिन पंहिंजी धीअ सिंधी बेगम अकबर जे निकाह में ॾियणु चाही, लेकिन अकबर ही रिश्तो क़बूल न कयो ऐं सिंधी बेगम वापसि मोकिले ॾिनी। साॻियो किताब सिफ़ो 255, सिफ़ो 256। यादगार मिर्ज़ा जी ज़ाल बेगा बेगी आगा ऐं हिन जे 2 मासूम पुटनि खे क़त्ल कयो वियो। मिर्ज़ा जे हुकुमनि ते संदसि भाइटे मिर्ज़ा ग़ालिब जो संदसि न्याणो बि थियणो हो खे क़त्ल कयो वियो। उन खां पोइ भाणसि बाक़ीअ जो मिर्ज़ा जोहर खे ख़तमु कयो वियो, जंहिं ते पंहिंजी न्याणीअ जो बोतान मढ़ियाई। मिर्ज़ा नासिर पाण खे बीमार ऐं अपाहज ज़ाहिर करे पाण बचायो। मिर्ज़ा ईसा सानी ऐं बाक़ीअ जे भाइटे शाह बाबा क़त्ल जे ख़ौफ़ खां ठटे मां भॼी जान छॾाई। मशहूर आलिम मीर अब्दुर रहमान पुरानी ईद नमाज़ पढ़ाए वापसि अची रहियो हो त मिर्ज़ा जे हुकुम ते वाट ते क़त्ल थी वियो। ख़लील महरदार जी तवसुत सां ठटे जो मशहूर मौज़िज़ ख़लीफ़े अब्दुल वहाब अब्बासीअ खे पिणु क़त्ल कयो वियो। ख़लीफ़ो मोहम्मद सादिक बि क़त्ल थियो त हिन जो भाउ मोहम्मद हाशिम वरी दरिया में टपो ॾेई मुओ। बाक़ीअ जे हुकुमनि ते शहर जो मशहूर दरवेश भिरकियो लंग बि मारिजी वियो। मकलीनामा हाशिया सैयद असामुद्दीन राशिदी सिफ़ो 618 खां 622। सुल्तान महमूद जी वफ़ात 982 हिजरी खां पोइ बखर जो मुल्क मुग़लिया हुकूमत जे तसरुफ़ में आयो। तॾहिं ठटे जी फ़तह ऐं बाक़ीअ जे ख़ात्मे लाइ पिणु फ़रमान जारी थियो। तारीख़ मौसूमी सिंधी छापो सिफ़ो 285। लेकिन उहो मामिलो कुझु वक़्त लाइ मुहमल कयो वियो थो ॾिसिजे। उन वक़्तु ग़ालिबन मिर्ज़ा बाक़ीअ खे अहसासु थियो त बची वियल अरगुननि ऐं तुरखाननि ते हथु रखिजे। टिड़ पखिड़ियल माण्हुनि खे हथु कराए ठटे में आबाद कयाई ऐं उन्हनि जे गुज़र सफ़र जो बंदोबस्तु बि कयो वियो। खेसि हर वक़्तु मुग़लनि जे हमले जो डपु सताईंदो रहियो। घणे खून ख़राबे आख़िरकार ठटे जे हाकिम खे दीवानू करे छॾियो। 20 सालनि जी हुकूमत खां पोइ नेठि पंहिंजो पाण खे खंजर हणी पूरो कयाई। हीउ वाक़ियो 993 हिजरी 1585 ईस्वी में थी गुज़रियो। तारीख़ मौसूमी सिंधी छापो सिफ़ो 256। क़बर ते 8 शवाल 993 हिजरी जो कुतुबो लॻियल आहे।
मिर्ज़ा बाक़ीअ जी मज़ार मकलीअ ते आहे। मिर्ज़ा जानी बेग तुरखान। मिर्ज़ा बाक़ीअ जो पुटु पाईंदा बेग मजज़ूब हो। उन सूरत में मिर्ज़ा जानी बेग हुकूमत संभाली। पाण पाईंदा जो पुटु हो। हू जवान हो ऐं सभिनी सुहिणनि इख़लाक़नि जो मालिक हो। आलमनि, मशाइखनि ऐं फ़क़ीरनि खे नवाज़ियाईं। हिन जे वॾनि बेअंदाज़ दौलत गॾु कई हुई, उनखे अज़ीज़नि क़रीबनि में तक़सीम करे संदन दिलजोई कयाईं। सैद मीर मोहम्मद लिखे थो त सिंध जी ममलकत जा माण्हू जेके मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी जे ज़ुल्मनि खां तंग थी सुख सां न सुम्ही सघिया हुआ, से हिन जवान वक़्त जे अमन अमान वारी पींघे में राहत ऐं आराम जी निंड सुता। तुरखान नामा सिंधी छापो सिफ़ो 57 सिंधी अदबी बोर्ड 1994 ईस्वी। मिर्ज़ा जानी बेग अॻियुनि हुकूमतुनि जे कनि मुख्य माण्हुनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी। मीर अली शेर खान लिखे थो त तॾहिं सियासत तौरु ख़ुदकुशी कंदड़ मिर्ज़ा जे खून जी तोहमतुनि जे दरबार में गहराई दरियाई आबदार जे तोहमतुनि खे दरबार में घुराए दरियाई आबदार खे टूअनि में वेढ़े साड़ायाई। तोशा खाने जे संभालींदड़ जे बदन में करट विझी मथे खां पेरनि ताईं 2 टुकड़ा कराए हर हिकु अध खे ज़रा ज़रा कराए बाज़ार ऐं घिटियुनि में उछलरायाई। कन हिंदुनि खे संसार करायाई। मलक अहमद खान खे बाज़ार में विहारे पेरनि खां मथे ताईं खल लहराए संदसि जिस्म बूटियूं कराए कुतनि आॾो फिटो करायाई। तहफ़तुल किराम मुतरज मखदूम अमीर अहमद सिफ़ो 185 सिंधी अदबी बोर्ड 1976 ईस्वी। मिर्ज़ा ईसा तुरखान सानी जेको क़त्ल जे ख़ौफ़ खां समेजन में वञी लिको हो, तंहिंखे ठटे घुराए जागीर ऐं मनसब ॾेई पंहिंजी पुफी निकाह में ॾिनाई। हिन जे हिकु ॿिए भाउ मिर्ज़ा शाह बाबा खे बि हिंदुस्तान वञण खां रोके नवाज़िशूं करे पंहिंजी नंढी पुफीअ सां निकाह करायाई। तुरखान नामा सिंधी छापो सिफ़ो 58। मिर्ज़ा जानी बेग दारुल हुकूमत ठटे में ज़रब खानो क़ाइमु करायो। हिन खां अॻु फरंगी महरावारी अशरफी टुंगी ऐं ड्रिघी लारी मुरज हुई, मगर मिर्ज़ा ईसा ट्रामे जो पैसो ईजाद कयो हो, जंहिंखे ईसाई सॾींदा हुआ। जानी बेग उन खे घटाए मेरी नालो ॾिनो। उन जे माण में पिणु कमी कयाई। हिन मां दाना माण्हुनि बदफ़ाल वरिती ऐं इहे थियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 187 188। उन विच में इतला मिलियो त मिर्ज़ा जानी बेग जो चाचो मिर्ज़ा मुज़फ़र बदीन में जंग जी तयारी करे रहियो आहे। मिर्ज़ा अमीरनि खे हुकुम कयो त लड़ाईअ जो सामान गॾु कयो। जंहिं सूरत में मुज़फ़र जो फितनू मौजूदु आहे, उन हालत में असांखां हुकूमत जो कारोबार न हलंदो। ॿिए तरफ़ मुज़फ़र वटि कच्छी राजपूतनि जो लश्कर हो। बदीन तरफ़ ॿिन्ही धुरियुनि में सख़्तु जंग लॻी। मिर्ज़ा मुज़फ़र हाराए कच्छ ॾे हलियो वियो ऐं जानी बेग बदीन में पंहिंजो इंतज़ाम ठीकु ठाक करे ठटे मोटी आयो। तहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 186 187। मिर्ज़ा जानी बेग जे दौर में तमामु वॾो ऐं मुख्य वाक़ियो सिंध में ख़ान ख़ानान जो अचणु ऐं ठटे जी फतेह जो हादिसो आहे, जंहिंमें ठटे समेत सॼी सिंध दहलीअ जे मुग़ल बादशाहत में शामिल थी वई। मीर मासूम लिखियो आहे त अकबर लाहौर में हो। बादशाह काबिल ऐं कश्मीर जे दौरे तां विच 998 हिजरी 1590 ईस्वीअ में मोटी लाहौर पहुतो। जॾहिं मिर्ज़ा जानी बेग शाह हसन अरगून जी पैरवीअ खां मुंहुं मोड़े बादशाह सां पंहिंजी दस्तूरी वफ़ादारी न ॾेखारी, उन ते बादशाह जलाल जुंबिश में आयो ऐं अब्दुर रहीम ख़ान ख़ाना खे ठटे जी फतेह जो हुकुम थियो। उन दौर में मीर मासूम ख़ुदि बि दरबार में मौजूदु हो। खेसि पिणु बखर में पंहिंजी माउ सां मिलण ऐं सिंध जे फतेह में शामिलु थियण लाइ चयो वियो। तारीख़ मौसूमी सिंधी छापो सिफ़ो 294। सिद्दीक़ी साहिब जो ख़्यालु आहे त 17 रबीउल अव्वल 999 हिजरी 13 जनवरी 1591 ईस्वीअ ते ख़ान लाइ ठटे जी फतेह जो हुकुम जारी थियो। एम.एच. सिद्दीक़ी सिफ़ो 192 हाशियो 2। शाइर फैज़ी कसद ठटा मां तारीख़ कढी जा 999 हिजरी थिए थी। सेवण ऐं ठटे लाइ ॿिन्ही धुरियुनि में 1.5 साल ताईं जंग थींदी रही। जॾहिं कंहिं बि धुर खे फतेह जी अलामत नज़र न आई, तॾहिं रमज़ान 1000 हिजरी जून 1592 ईस्वी में जंग मदी थी ऐं तरफ़ेन में सुलियो थियो। साॻियो किताब सिफ़ो 204 हाशियो 1। उन खां पोइ जानी बेग ऐं ख़ान ख़ानान जी मुलाक़ात थी। ख़ान लाहिरी बंदर खां सिंध जो समुंड ॾिसण वियो।
बाद में मरकज़ खां हुकुम थियो त जानी बेग खे दरबार में हाज़िर कयो वञे। दौलत खान ऐं ख्वाजा मुक़ीम खे मुल्क जो इंतज़ाम ॾेई ॿई अमीर हिंदुस्तान लाइ रवाना थिया। हुकुम मूजिबि जानी बेग ॿार बचा बि पाण सां वठियो थी वियो, जन खे पोइ बखर मां ठटे वापसि कयो वियो। जॾहिं ॿई अमीर दरबार में हाज़िर थिया, हिक राय आहे त हाज़िरी 24 जमादुल सानी 1001 हिजरीअ में थी हुई। तॾहिं ख़ान जी सिफारिश ते जानी बेग खे शहनशाह अकबर ठटे जो मुल्क ऐं 5000 मनसब ॾिनो। जानी बेग जी न्याणीअ जो संग शहज़ादे खुसरो सां तय थियो। तारीख़ मौसूमी सिंधी छापो सिफ़ो 303-304। ठटे जी फतेह ऐं पोइ हिंद रवानगीअ वक़्तु मिर्ज़ा जानीअ जो वालिद मिर्ज़ा पाइंदा बेग तुरखान सफ़र 1000 हिजरीअ में फ़ौत थियो। मकलीनामा सिफ़ो 510। नए बंदोबस्त में सेवण खे जुदागाना शाही अमलदारनि जी तहवील में ॾिनो वियो ऐं लाहिरी बंदर पिणु शाही कब्ज़े में ॾिनो वियो। एम.एच. सिद्दीकी सिफ़ो 205 हाशियो 2। ख़ान ख़ानान ऐं जानी बेग जी लड़ाइयुनि जो वधीक अहवालु ईंदड़ सिफ़नि में अची रहियो आहे। मिर्ज़ा जानी बेग दिल्ली वेंदे मुल्क ऐं कमसन शहज़ादे गाज़ी बेग जी मदद लाइ शाह कासिम अरगोन, खुसरो चरकस, भाई ख़ान, अरब कोका ऐं जमालुद्दीन दीवान मुक़ररु कया, जन ठटे अची मुल्की कारोबार संभालियो। तोहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 197-198। जानी बेग बाक़ी ज़िंदगी शाही दरबार में रहियो। अकबर खानदेश जे फारूकी बादशाह बहादुर ख़ान खे ख़तमु करण लाइ पंहिंजी सिर लश्कर कशीअ में शामिल थियो। उन वक़्तु जानी बेग बि मौजूदु हो। असीर गढ़ ऐं अहमदनगर जी फतेह वक़्तु सिंध जो ही ग़रीबुल वतन शहज़ादो सरसाम जे मर्ज़ में फ़ौत थियो। तारीख़ मौसूमी सिंधी छापो सिफ़ो 304। हिक राय आहे त बहादुर ख़ान जी बुज़दिली ॾिसी मिर्ज़ा जानी बेग बेअख्तियार चयो हो त जे असीर जहिड़ो मज़बूत किलो मूं वटि हुजे हा त अकबर जो ॾहूणो लश्कर बि ठटे खे फतेह न करे सघे हा। बाद में ॻाल्हियुनि लफ़्ज़नि जी अहमियत जो खेसि अहसासु थियो ऐं जानी बेग ख़ौफ़ में मरी वियो। हिन जी वफ़ात 27 रजब 1009 हिजरी फरवरी 1601 ईस्वीअ में थी। मकलीनामा सिफ़ो 519 हाशिया असद असामुद्दीन राशिदी। बादशाह जे हुक्म मूजिबि ख्वाजा मोहम्मद कौर बेग संदसि लाश खणाए अची मकली ठटे ते हिकु मशहूरु रांक में दफ़न करायो, जंहिं ते पोइ मिर्ज़ा गाज़ी बेग मक़बरो तामीर करायो जो अॼु बि मौजूदु आहे।